शादीशुदा ज़िंदगी जे लागापन में घट दिलचस्पी जा केतरा ई सबब थी सकन था, जिन में कुछ नफ्सियाती आहिन, के जिस्मानी ऐं के ॿाहिरियां मसला बि आहिन। जेकॾहिं इन्हनि मसलनि ते ध्यान न ॾिजे त मामला हथनि मां निकिरण लाज़मी नतीजो बणिजी वेंदो आहे। इन्हनि मसलनि जा सबब ॼाणण खां सवाइ इन्हनि खे हल करण बि मुमकिन न आहे। माहिरनि जो चवणु आहे त कॾहिं कॾहिं जिस्मानी दबाव मर्दनि में घटि दिलचस्पी जो सबब थी सघे थो। ऑफिस जा मसला, माली बार ऐं कॾहिं कॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॻणितियूं मर्द में दिलचस्पी ऐं चाह पैदा करण में रंडक बणजनि थियूं। तिबी माहिर इन्हनि हालतुनि में ज़हनी दबाव घटाइण लाइ मख़सूस दवाऊं बि तजवीज़ कनि था। इहा ॻाल्हि तय आहे त ज़हनी दबाव, ॻणिती, माली मसला ऐं दिमाग़ ते बार हुजे त इंसान कंहिं शइ ते ध्यानु नाहे ॾेई सघंदो। अज़दवाजी लाॻापा इंसानी तालुक जे बुनियाद ते आहिनि ऐं इंसानी तालुक में लाह चढ़ा ईंदा रहंदा आहिनि। मुमकिन आहे त कंहिं सां इंतिहाई घाटो वास्तो हुजे, पर वक़्त सां गॾु उहो घटिजी वञे। जॾहिं ॻाल्हि कजे थी मुड़ुस ऐं ज़ाल जी, त वक़्त सां गॾोगॾु उन्हनि जे लाॻापन में घटिताई अचणु फितरी ॻाल्हि आहे। जॾहिं ईअं थिए त अज़दवाजी लाॻापन ते उन जा असर पवण बि फितरी आहिनि। माहिर चवनि था त वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु मुड़ुस ऐं ज़ाल जे लाॻापन जी मज़बूती रुॻो अज़दवाजी लाॻापन ते ॿधल नाहे हूंदी, उहे उन खां वधीक बुलंद थी वेंदा आहिनि। पोइ हिकु मरहलो ईंदो आहे जॾहिं हू हिक ॿिए जा साथी ऐं सहारो बणिजी वेंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त ज़ाल मुड़ुस खे घुर्जे त हू हिक ॿिए खे हालतुनि खां आगाह रखनि ऐं हिक ॿिए जे ज़िम्मेवारनि खे सम्झण जी कोशिश कनि। तालुक में दिलचस्पी न हुजण जे करे ॾुखियाई थी रही हुजे त मामले खे सम्झणु घुर्जे। थी सघे थो त ॿी धुर थकियल हुजे, थी सघे थो ज़हनी दबाव या कंहिं मसइले में फाथल हुजे, उन खे रिआयत ॾियणु घुर्जे। माहिर चवनि था त अज़दवाजी लाॻापन में दिलचस्पी ऐं वेझड़ाईअ जी नोइयत ऐं कैफ़ियत हर शख़्स में मुख़्तलिफ़ हूंदी आहे। इहो फितरी आहे त हिकु शख़्स में दिलचस्पी वधीक ऐं ॿिए में घटि आहे। जेकॾहिं अव्हां जे साथीअ में दिलचस्पीअ जी खोट आहे त उन जो मतिलबु इहो नाहे त अव्हां जो साथी अव्हां खां नफ़रत करे थो या उन सां को मसइलो आहे। मर्दनि में उमिरि वधण सां हार्मोन में फ़र्क़ु अची वेंदो आहे ऐं उहो तबई आहे। आम तौर ते डॉक्टर उन जे इलाज लाइ दवाऊं बि तजवीज़ कंदा आहिनि। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त मर्दनि में दिलचस्पीअ में वाध जो को ॿियो तरीक़ो आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं मर्द में दिलचस्पीअ जी खोट मसइलो बणिजी रही आहे त मुनासिब हूंदो त हू कंहिं स्पेशलिस्ट सां राब्तो करे मसइले खे हल कराए। मुमकिन आहे त विटामिन जी खोट या हार्मोन जी ख़राबी सबबि मसइला पैदा थींदा हुजनि। ॿिन्ही खे घुर्जे त हू ॾींहं में कुझु वक़्तु अहिड़ो कढनि जंहिं में ज़हन खे सुकून ऐं जिस्म खे आराम मिली सघे। अहिड़ीअ रीति रूटीन ऐं मामूल में तब्दीलीअ सां बि मिज़ाज ते फ़र्क़ु पवे थो। घरेलू सामान जी तब्दीली या कमरे जी तरतीब खे तब्दील करण सां मिज़ाज बहितर थिए थो। ज़ाल मुड़ुस खे घुर्जे त हू कम्युनिकेशन गैप ख़तमु कनि ऐं वधीक बहितर तरीक़े सां हिक ॿिए जे तब्दील थींदड़ मिज़ाज ऐं हालतुनि खे सम्झनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk